हैदराबाद भरिसां नेशनल हाईवे ते अणॼातल गाॾीअ जे टक्कर में कासिमाबाद वासी नौजवान जी भाट जी फौत थी वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे GM चांडियो। GM छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, छलकरी थाने की हद में मटियारी का हैदराबाद मोटरसाइकिल ते ईंदड़ कासिमाबाद वासी नौजवान नेशनल हाईवे लगे हिस्को पेट्रोल पंप वटि अणॼातल गाड़ी के टक्कर में चिबाइट जी फौत थी वियो आहे। इतला ते छलकरी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में करे अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस मूजिब फौती शख्स के कपड़न में हथ आयल सुञाणप कार्ड ऐं ॿियनि कागज़नि ज़रिए संदसि सुञाणप नवीद पुट अब्दुल करीम टालपुर कासिमाबाद के शेरिश नगर वासी तौर थी आहे। फौती नौजवान असल मटियारी ज़िले जो ॿुधायो पियो वञे त नौजवान मोटरसाइकिल ते जेको आहे उहो सवार थी ॻोठां हैदराबाद अची रहियो हो त छलगरी वटि खेसि हादसो पेश आयो। पुलिस मूजिब फौती शख़्स जे कपिड़नि मां सुञाणप कार्ड सां गॾु हिकु लेटर बि मिलियो आहे, जंहिंमां ज़ाहिर थिए थो त फौती मीरपुर ख़ासि शुगर मिल में ऑफिसर आहे। पुलिस जो चवणु आहे त लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मुंतकिल करे वाक़े जी वधीक जेका आहे उहा जांच कई पई वञे। जी।